अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त अॼु असांजे पेपर जो सिलसिलो जेको आहे हीउ ॿियो पेपर आहे असांजो आज़माइशी पेपर सिंधी लेक्चरार जे लाइ। तरतीब आहे वफ़ा जावेद मकई। अॼु जे पेपर जो पहिरियों सुवालु आहे, मियां अब्दुल्ला मंधरो बुनियादी तौरु शाइर आहे। जवाबु आहे मदह जो। मियां अब्दुल्ला मंधरो बुनियादी तौरु शाइर आहे मदह जो। सवाल नंबर 2 आहे, क़सीदा बुरदा शरीफ़ जो सिंधी तर्जुमो कयो आहे मौलवी शफ़ी मोहम्मद, मौलवी अली मोहम्मद, अब्दुल्ला असर, उन्हनि सभिनी। सवाल नंबर 3 आहे, शाह लतीफ़ ख़ासि करे घणो कुझु पिरायो शाह इनायत नसरपुरी रिज़वी खां, शाह इनायत रिज़वी खां। मखदूम ज़ियाउद्दीन जी तारीफ़ हाशिम ठटवी पंहिंजे कहिड़े किताब में कई आहे? मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी पंहिंजे कहिड़े किताब में कई आहे? जवाबु क़ुव्वतुल आशिक़ीन में। किताब मीरनि जी साहिबी लिखियलु आहे हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो। मोहम्मद सादिक रानीपुरीअ जो शेरे लाड़ लिखियो आहे यार मोहम्मद समी। लफ़्ज़ तादीब जी माना आहे इस्लाह। चोट जो चंड नाविल आहे लालचंद अहमद नोमल जो। सुहेल बुखारी मुताबिक़ नाविल जा 2 वॾा क़िस्म आहिनि, रूमानवी ऐं नफ़्सियाती। तंज़ीम लिटरेरी सोसाइटी तंज़ीम 1858 में कहिड़े शहर में क़ाइमु थी? जवाबु आहे कराची में। लिटरेरी सोसाइटी तंज़ीम 1858 में कहिड़े शहर में क़ाइमु थी? जवाबु आहे कराची। नाविल रासिलास जो मौज़ू आहे तलाश ऐं खोजना। किताब अदबी इंतख़ाब जो लेखक आहे उस्मान अली अंसारी। कलम अदब नवेसीअ जो तेज़ औज़ार आहे। फ़तेह मोहम्मद सेवानी मुताबिक़ अदबी ज़ुबान जूं ख़ूबियूं आहिनि 11। नाविल नूरजहान जो लेखक आहे डॉक्टर गुरबख्शानी। जमाल जा बुनियादी तौर ते क़िस्म आहिनि 4। अहिड़ो कलाम जंहिंजे उचारण में ज़ुबान खे का तकलीफ़ या हटक न थिए त उन कलाम या शेर खे चइबो आहे फ़सीह कलाम। मुख़्तलिफ़ मौक़िअनि लाइ शाह लतीफ़ जे कलाम जी इबारत आहे मुख़्तलिफ़। मज़मून पाकिस्तानी क़ौमियत जो मक़सद जो मुतरजम आहे अली नवाज़ जतोई। डॉक्टर दाऊद पोटे जो जनमु थियो टिलटीअ में। इस्तिलाहाईअ में हिजण जो मतिलबु आहे मुसीबत में पीसजणु। मखदूम अहमद भट्टीअ जे समाह वारी महफ़िल मुनक़िद थी 1528 में। सिंधी ॿोलीअ जे अरबी रस्मुल ख़त जो झूने में झूनो नमूनो मिले थो शाह करीम जे कलाम में। मिर्ज़ा ख़लीज बेग 1890 ऐं 90 में नाविल लिखियो ज़ीनत। मिर्ज़ा ख़लीज बेग 1890 में नाविल लिखियो ज़ीनत। दीवान कोड़ेमल चंद्रमुखी ऐं रोहिणी नाविल तर्जुमो कया बंगालीअ तां। मोतियुनि जी दबली मजमू आहे शाइरीअ जो। सिंधी अदब ते 1925 खां कहिड़ी तहरीक जो असरु पवणु लॻो? जवाबु आहे तरक़ी पसंद तहरीक जो। नाविल उॾरी वन कूंज कंहिंजो लिखियलु आहे? जवाबु लक्ष्मण साथीअ जो। नाविल इंतकाम जो लेखक
डैश डैश आहे यानी मिर्ज़ा अली नवाज़ आहे। किताब नूरां डैश डैश सिंफ़ जो आहे। किताब नूरां नाविल काज़ी अब्दुल करीम नाविल सिंफ़ जो आहे काज़ी अब्दुल करीम जो। आम सिंधी शाइरी लुगत जे अणखुट खाण आहे। ख्वाजा मोहम्मद ज़मान लंवारीअ जी तरीक़त जो सिलसिलो नक्शबंदी आहे। सचल सरमस्त जो कलाम बेबाकीअ जो आईनो आहे। कयो कमीणीअ कच जो सुती सवेले रही। कयो कमीणीअ कच जो सुती सवेले रही। पुन्हूं जाम पर्च नामिया निमाणीअ सां। शेर मुकमिल करियो। उन्हे जे अफ़सोस सी कयो मुहबत मच। मुकमिल शेर आहे कयो कमीणीअ कच जो सुती सवेले रही। उन्हीअ जे अफ़सोस सी कयो मुहबत मच। पुन्हूं जाम पर्च नामिया निमाणीअ सां। शेर हमल फ़क़ीर इब्तिदाई उमिरि में तालीम ॾियण जो शुगुल कंदो हो। हमल फ़क़ीर इब्तिदाई उमिरि में तालीम ॾियण जो शुगुल कंदो हो। मीर अब्दुल हुसैन सांगी शहदादाणी टालपुरनि मां हुयो। शेख अब्दुल्ला वासिअ अब्द चङो कमु कयो जे मारिफत सिंधी ज़ुबान ऐं अदब जे वाधारे लाइ। शेख अब्दुल वासिअ अब्द सिंधी सुधार सोसाइटीअ जी मारिफत सिंधी ज़ुबान ऐं अदब जे वाधारे लाइ चङो कमु कयो। शेख अब्दुल वासिअ अब्द सिंधी सुधार सोसाइटीअ जी मारिफत सिंधी ज़ुबान ऐं अदब जे वाधारे लाइ चङो कमु कयो। सर्वेज सदावलीअ जे वफ़ात जो ॾींहं जो नालो सूमर आहे। आम शाइर जो कलाम जड़तू ठाह ठूह खां आजो आहे। मौज़ून शाइरीअ खे आम मुहावरे ऐं इस्तिलाह में निभाइण जी इब्तिदाई कोशिश ख़लीफ़े गुल महमद कई आहे। मौज़ून शाइरीअ खे आम मुहावरे ऐं इस्तिलाह में निभाइण जी इब्तिदाई कोशिश ख़लीफ़े गुल महमद शाइर कई आहे। अॼोको पेपर पूरो थियो। हीउ पेपर वफ़ा जावेद अहमद मकई ठाहियो जेको IB कॉलेज खेतपुर में लेक्चरर आहे। उमेदु आहे त दोस्तनि खे असांजो हीउ वीडियो ज़रूरु पसंदि ईंदो ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त पाण बि लाभ हासिलु करियो ऐं पंहिंजनि दोस्तनि लाइ बि हीउ शेयर ज़रूरु करियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो। अल्लाह हाफ़िज़। दुआउनि में यादि हक़ मौजूद जिए सन।